बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद करूँ था तो बिल्कुल ठीक ठाक होंदा, चाको चंगा भला होंदा। असां अवां जे लाइ दुआ गो आहियूं त अल्लाह पाक अवां खे हमेशा पंहिंजी हिफ्ज़ो अमान में रखे, आमीन। दोस्तों, हिकिड़ो असहाबी सगोरो रात जो सुम्हियो पियो हुयो, निंड पियो हुयो त उनखे उञ लगी त उन पंहिंजी घरवारी खे आवाज़ ॾिनो त मूंखे पाणी पीआरियो। घरवारी उथी ऐं जीअं वञी पाणी भरे ऐं खणी आई त उन वक़्त ताईं असहाबी सगोरे खे निंड अची वई ऐं उहा असहाबिण सगोरी पाणी हथ में झलियो ऐं उते बीठी रही। रात जो तमामु घणो अरसो गुज़री वियो ऐं अचानक सां ॿीहर वरी उन असहाबी सगोरे खे जाग थी त ॾिठईं त घरवारी पाणी झलियूं बीठी आहे। त उन खां पुछईं त कॾहिं खां वठी तूं पाणी झलियूं बीठी आहीं? त चयईंसि त जॾहिं तव्हां आवाज़ ॾिनो त उन वक़्त खां मां पाणी खणी आयसि ऐं मुसलसिल पाणी झलियूं बीठी आहियां। चई अल्लाह जी बंदी मूंखे जागाई हा। चई त मूं इहो मुनासिब न सम्झो पए त तव्हांजी निंड ख़राबु कयां। चई पोइ वञी तूं सुम्ही पई हा। त उन असहाबिण सगोरीअ चयो त जेकॾहिं सुम्ही पवां हा ऐं तव्हां आवाज़ ॾियो हा, मां न ॿुधां हा त मुंहिंजी मुहबत में इहा कमी थी वञे हा, इन जे करे मां बीठी हुयमि। बहरहाल असहाबी सगोरो ॾाढो ख़ुशि थियो, उथी वेही रहियो ऐं उनखे खां पाणी वठी ऐं पीतो। चई त अॼु तूं का बि मूंखां घुर कर, मां तोखे तुंहिंजी का बि जेका तमन्ना आहे उहा पूरी कंदुसि। त उन चयो त न का ॻाल्हि कोन्हे, बसि ही मुहबत जी तक़ाज़ा हुई त मां इन जे करे बीठी हुयमि। बहरहाल हू ॾाढो ख़ुशि हुयो। चई न, तूं कुझु बि घुर मूंखां, अॼु मां ॾियण जे लाइ तयारु आहियां। बार बार उन चयो त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे, मूंखे कुझु न घुरिजे, मूंखे तव्हांजी सिर्फ़ु मुहबत घुरिजे थी, बसि ॿियो कुझु बि न घुरिजे। त उन असाबी सगोरे आख़िर ज़िद कयो त न कुझु घुर। त उन असाबिण चयो त जेकॾहिं तव्हां बज़िद आहियो त मां कुझु तव्हां खां घुरां, त मां तव्हां खां तलाक थी घुरां, तव्हां मूंखे तलाक ॾियो। ईअं जो ॿुधो असाबी सगोरे त ज़मीन पेरनि हेठां निकिरी वई। त हेतिरी मुहबत, हेतिरी हिक ॿिए सां चाहत ऐं मां तुंहिंजे लाइ कुझु बि करण जे लाइ तयारु आहियां, तूं मूंखां तलाक बि घुरीं। हैरान थियो, पुछी ईअं छो? चई बसि तव्हां मुंहिंजी जेकॾहिं का बि ख़्वाहिश पूरी करे सघो था त मूंखे तलाक ॾियो। बहरहाल हुन सोचियो त हाणे मां वाइदो बि करे वेठो आहियां ऐं चई बि वेठो आहियां त जेको तूं घुरंदी ऐं तोखे मिलंदो, ऐं हाणे तलाक थी घुरे। बहरहाल हुन असाबी सगोरे चयो त एतिरी मोहलत घटि में घटि ॾे त ॾींहुं थिए त वजह काइनात हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में हाज़िर थियूं था हली ऐं इन मसइले जो को हल उन्हनि खां पुछी था वठूं। औरत चयो त ठीकु आहे, का ॻाल्हि कोन्हे का। जीअं फजर जो वक़्तु थियो, नमाज़ जो वक़्तु थियो ऐं ॾींहुं थियण वारो शुरू थी वियो त ही ॿई ज़ाल मुड़ुस उतां निकिता ऐं हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में हाज़िर थियण जे लाइ रवाना थिया। ही वञनि पिया त मुंहं जी ऊंदाहिड़ी हुई ऐं ऊंदहि में उन असाबी सगोरे जो पेर तिरकी पियो ऐं उहे हेठि किरी पियो। जीअं किरियो त फौरी तौर ते उन असाबिण सगोरीअ हथ खां वठी ऐं उन्हनि खे उथारियो ऐं पुछा कयूं त तकलीफ़ त न आई, को धकु त न लॻो आहे? चयूं त न, ॿियो त ख़ैरु आहे, पर पेर में लॻे थो मोच अची वई आहे ऐं ॾाढो सूर थो थिए। बहरहाल सब्र कई। त उन खां पोइ उन असाबी सगोरे चयो त पोइ भला मोटी हलूं था वापसि घर। त असाबी सगोरे चयो त हाणे वेझो पहुची चुका आहियूं, बहितर इहो ई थींदो त साईं जन सां मिलिया हलूं। त उन औरत चयो न, बसि हाणे ज़रूरत कोन्हे का, तव्हां मोटी हलो। उन ते उन असाबी चयो त अलाह जी बंदी, तूं छा पई चाहीं? जॾहिं हाणे वेझा पहुता आहियूं, मूंखे एॾी तकलीफ़ न आहे, मां पहुची वेंदुसि, एतिरो सबुरु करे वठंदुमि। त उन चयो त न, हाणे इन जी ज़रूरत कोन्हे, तव्हां वापसि घर मोटी हलो। जॾहिं घर मोटी पहुता त उन पंहिंजी असाबी घरवारीअ खां पुछो त हीअ छा माजरा आहे, ईअं छो पई तूं करे? त उन असाबिण सगोरीअ चयो त मूं कंहिंखां ॿुधो आहे त जेको माण्हू सॼी ज़िंदगीअ में का बि तकलीफ़ नथो ॾिसे ऐं उन ते सबुरु नथो करे त उन जे ईमान में शक आहे। सो मूंखे तव्हां सां 15 साल थी विया आहिनि शादी कए, मूं कॾहिं तव्हांखे मथे में सूर बि न आहे ॾिठो, कॾहिं तव्हांखे बीमार बि न आहे ॾिठो। इन जे करे मूं सोचियो त तव्हां ईमानदार आहियो अलाए जे न, तव्हांजे ईमान ते शक पए थियो मूंखे। सो मां कंहिं बेईमान सां ज़िंदगी कीअं गुज़ारियां, इन जे लाइ मूं तव्हां खां तलाक पई घुरी। ऐं हाणे जॾहिं रस्ते सां हलियासीं पए त तव्हांखे तकलीफ़ पहुती, तव्हांजे पेर में मोच आई, तव्हां किरी पियो, मूं ॾिठो त उन ते तव्हां सबुरु कयो आहे। त मूंखे पक थी वई त तव्हांजो ईमान जेको आहे मज़बूत आहे, इन जे करे वापसि अची विया आहियूं।
सो दोस्तों ही हुआ असांजा असहाब कराम ऐं अॼु जूं असांजूं औरतूं जेके आहिनि उहे मुड़ुस जी का बि लंगाई चङाई कोन थियूं ॾिसनि, उन जे ईमान जी असांजे औरतुनि खे का बि परवाह कोन्हे का। परवाह आहे त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन ॻाल्हि जी त मुंहिंजो भरियो तुरियो घरु हुजे, मुंहिंजी औलाद खे कपिड़ो सुठो हुजे, मूंखे कपिड़ो सुठो हुजे, मूंखे पंहिंजे फैशन मुताबिक़ रखियो वञे ऐं मूंखे मुंहिंजी मर्ज़ीअ मुताबिक़ ज़िंदगी जीअण ॾिनी वञे ऐं ज़िंदगी जूं तमामु तर सहूलियतूं मूं वटि हुजनि। पर जिन असहाब सगोरनि जे घर वारनि वटि कुझु बि न हुयो, तॾहिं बि उन्हनि खे जेकॾहिं को फ़िक्रु हुयो त छाजो ईमान जी सलामती जो फ़िक्रु हुयो। अलाह साईं असांजे औरतुनि खे बि अहिड़ो बणाए ऐं असांजे औरतुनि खे बि इन फ़िक्रात सां लाहक करे। आमीन सुम आमीन या रब्बल आलमीन। दोस्तों वीडियो पसंदि आई हुजे जेकॾहिं त पंहिंजे दोस्तनि सां शेयर ज़रूरु कजो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी आख़िर ताईं ॾिसण जे लाइ। मां तव्हांजो थोराइतो आहियां। हाणे पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कलोड़े खे इजाज़त ॾियो। मिलंदासीं अॻिली वीडियो में। तेसीं ताणी अल्लाह हाफ़िज़।